तालीमी इदारा बार बार बंद रखने के खिलाफ काज़ी अमन जा नौजवान शागिर्द सिविल सोसाइटी उस्ताद सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि सां जी ॻाल्हि ॿोल करायूं था, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। पर असांजो जेको हिते गॾु थियण जो मक़सदु आहे त जेके तालीमी इदारा आहिनि उहे मुसलसिल 2 साल खां बंदि आहिनि। जॾहिं त सॼे मुल्क में ॿी हर शइ हले पई थी, सरेआम हले पई थी। छा हुकुमरान घरां ॿाहिरि नथा निकिरनि, असेंबलियुनि में अचनि था, ही ॿाहिरि नथा ॾिसनि थी जलसा जुलूस सियासी जेके आहिनि सभु थियनि था। मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, वॾा वॾा मॉल्स खुलिया पिया आहिनि, बिज़नेस हले पियो। जॾहिं सिंध जो को कामूरो MPA MNA के सफ़र ते निकिरे थो त हुन सां गॾु तक़रीबन 20-25 हज़ार माण्हू आहिनि। उन्हनि में उते का बि किरोना कान्हे का, त किरोना लभे ई हिननि खे माना एजुकेशन सिस्टम में थी ही हथ सां एजुकेशन खे तबाह करे। मुराद शाह खे कहिड़ी ख़बर, हू त असांखां शौर पियो खसे। मुराद शाह जा पुट या सईद गनी जा पुट हुननि खे होम ट्यूशनूं ऑक्सफोर्ड जा माहिर ॾियनि था। असांखां प्राइमरी जी तालीम खसे, हायर सेकेंडरी जी तालीम खसे, कॉलेज जी तालीम खसे, असांखे बेशुरू करे सघंदो। मां मुराद अली शाह खे हथ पे अपील थो कयां, ख़ुदा सां शागिर्दनि खे ख़ुदकुशीनि ते मजबूर न कयो। सिंध गवर्नमेंट जे कयल फ़ैसिले तालीमी जेके इंस्टीट्यूशन आहिनि उन्हनि खे बंदि कयो वियो आहे ऐं जेके आहिनि पूरे पाकिस्तान में तालीमी इदारा खुलियल आहिनि। असां इहो ई मुतालबो करण लाइ त निकिता आहियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे त बराए महिरबानी सिंध जी तालीम खे तबाह न कयो। हिकिड़ो ई मुतालबो आहे त स्कूलनि खे ताला न मंज़ूर, स्कूल खोले ॿारनि जी तइलीम बचाई वञे। खुलियूं पियूं आहिनि, मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, शादी हाल खुलिया पिया आहिनि। इते मज़हबी सियासी जुलूस ऐं उन्हनि जा जेके इवेंट आहिनि उहे जारी आहिनि। इहो आहे त तालीम खपे, ताला न खपनि। छो कौमनि जो फ़ैसिलो कयो ई तइलीमी इदारनि में वेंदो आहे। जेकॾहिं हिन शागिर्दनि सां ज़ुल्म कयो वेंदो त पोइ असां वेंदासीं का। पाकिस्तान में स्कूल खुलिया पिया आहिनि पर हिकिड़ी सिंध बंदि आहे। असां मुराद अली शाह खे अपील था कयूं त बराए महिरबानी असांजे सिंध जो शऊर खसियो न वञे, असांजी तइलीम खां असांखे परे न कयो वञे। असां चाहियूं था त असांखे स्कूलनि में ताला न खपनि, स्कूल खोलिया वञनि। हर जाइ ते SOP जो एतिरो ख़्यालु नथो रखियो वञे जेतिरो स्कूलनि में ख़्यालु रखियो थो वञे। हिन वक़्तु तइलीमी इदारा बंदि आहिनि, जंहिंजे करे असांजे मुस्तक़बिलनि जो नुक़सानु थी रहियो आहे। बंदि कया विया आहिनि। असांजो नौजवान जेके रोज़गार त पहिरियां खां आहे कोन, पर इन विंदर में लॻो पियो पढ़ंदो हो, उनजी पढ़ाई बंदि कई वई आहे। असां सिंध हुकूमत खे मुतालबो कयूं था, तव्हां मुहर्रम शरीफ़ जे अंदरि लखे हज़ारे माण्हू आहे, तव्हां तॾहिं बि SOP ते अमल न करायो, कॾहिं तव्हां लॉकडाउन न लॻायो। मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, शादी हाल खुलिया पिया आहिनि, हर शइ खुली पई आहे, त पोइ तइलीमी इदारा छो बंदि आहिनि। असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त SOP तहत तइलीमी इदारा खोलिया वञनि।